जी, लखी गुलाम शाह में सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो अॼु मादरी ॿोली जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंधी अदबी संघर्ष शाख अब्दू पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ प्रेस क्लब लखी गुलाम शाह जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में अदबी शाइरनि समाजी दोस्तनि शिरकत कई। उन मौक़े ते हाकिम गुल, गुलाम मोहम्मद गाज़ी, अनवर महर ऐं नातक गुल, मेहरान गुल, जमील मर ऐं ॿियनि जी अॻवानी में ख़िताब कंदे चयो त सिंधी ॿोली क़दीमी शाहूकार ऐं इल्मी हैसियत रखंदड़ ॿोली आहे, जंहिंखे क़ौमी सतह ते तस्लीम करण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हिननि मुतालबो कयो त सिंधी ॿोली खे मुल्क जी क़ौमी ॿोली में शामिल करे आइन में उन जो वाज़े दर्जो मुक़रर कयो वञे। मुक़ररनि वधीक चयो त मादरी ॿोली जे तहफ़्फ़ुज़ लाइ वाधारो हर क़ौम जी सुञाणप ऐं बका लाइ लाज़मी आहे। तंहिं करे हुकूमत खे घुर्जे त सिंधी ॿोली जो तरक़ी दरस ऐं सरकारी सतह ते इस्तेमाल खे यकीनी बणायो वञे ऐं मुज़ाहिरे पर अमन नमूने सां जारी रहियो। आख़िर में सिंधी ॿोली खे सुरींदे लाइ नारेबाज़ी पिण कई वई। तुझी बोली मुझी बोली, सिंधी बोली सोनी बोली, तुझी बोली मुझी बोली, सिंधी बोली सोनी बोली।